नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी हिकु सवाल पुछणो आहे। हाँ। त दुनिया में सभु माण्हू राम खे यादि कंदा आहिनि, राम जो नालो वठंदा आहिनि। हाँ। त इहो तव्हां ॿुधायो कि इहो राम त हिकु राजा दशरथ जो पुटु हो। हाँ। जेको राजा है, असांजे ग्रंथनि में त इहो ई लिखियलु आहे। हाँ। त छा असां हुन राजा राम जो नालो वठंदा आहियूं या हिनजो अर्थ ॿियो कुझु आहे? अच्छा। हाँ, ॾिसो, राम भी ॿ आहिनि। हिकु त परमात्मा राम, जी परमात्मा जा पाण चएसि न अलॻि अलॻि नाम हूंदा आहिनि, त परमात्मा खे भी माण्हू राम भी चईंदा आहिनि ऐं पंहिंजे धर्मनि जे हिसाब सां अलॻि अलॻि नाम भी चईंदा आहिनि। ॿियो आहे हिकु त्रेता वारो राम, जेको त्रेता युग में राजा हुयो, जो ॾिसंदा न कि भई राम सीता, त उहो त शरीरधारी राम थी वियो। हिकु निराकार परमात्मा राम, उहो अलॻि थी वियो। त जॾहिं ॼण मरदा आहिनि माण्हू, त जॾहिं हुननि जी खणी वेंदा आहिनि लाश, त चईंदा आहिनि न राम नाम सत्य आहे जी। त वो जेको त्रेता वाला राम आहिनि, वही नाम त शरीर ते पईंदो आहे न। हुन हिकु शरीर छॾे ॿियो शरीर वठई त नाम बदलजी वियो। त शरीर में जॾहिं उहा ई आत्मा आई त ॿियो नाम पियो। त राम नाम सत्य त सिद्ध न थियो न। त ये कहिड़े राम जो नाम सत्य आहे? वो आहे परमात्मा राम जो नाम सत्य आहे। त जॾहिं सत्य मतिलबु जेको हमेशा रहंदो। हा, जेको हमेशा रहंदो, जंहिंजो कॾहिं बि नाम बदिली न थींदो आहे। छो जी शिव बाबा ते आत्मा ते नाम पयल आहे ऐं पाण आत्माउनि जो शरीर ते नाम पयल आहे। भई चईंदा आहिनि न, जॾहिं कोई शरीर छॾंदी आत्मा, त हुनजो नामो निशान गुम थी वेंदा, मतिलबु शरीर ख़तम थी वियो त उहो नाम भी ख़तम थी वियो। आत्मा त न मरी सघंदी आहे, न जली सघंदी आहे, न आत्मा खे कटे सघंदा आहियूं, न बुदबुदे जीअं चईंदा आहिनि कि पाणी जो सागर में समाइण, हा, भी न थी सघंदो आहे। त परमपिता परमात्मा जी आत्मा ते हिकु शिव भी नाम आहे, राम भी नाम आहे, ऐं जेका भी धर्म स्थापना आहे, जीअं अल्लाह भी नाम आहे, नूर भी आहे, लाइट भी आहे। त ईअं जेको राम राम चईंदा आहिनि न माण्हू, जनरली भी चईंदा आहिनि राम राम, हिक ॿिए खे आदर सम्मान ॾियण लाइ। त उहे कहिड़े राम खे यादि करे चईंदा आहिनि? परमात्मा राम खे। अच्छा। लेकिन हुन समय पाण खे स्मृति न रहंदी आहे, बसि ईअं ई पाण नमस्ते था करूं, राम राम था करूं, या कंहिंजो भी नाम था खणूं, लेकिन अर्थ सहित कंदासीं त हुन में पोइ सुठो भी लॻंदो आहे, हिन सां व्यवहार भी सुठो रहंदो आहे। हा, ठीकु आहे। जी, मतलब वो परमात्मा राम जो नालो रखंदा आहिनि। हाँ, वो परमात्मा राम जो सत्य चईंदा आहिनि, सत्य ही ईश्वर आहे, सत्य ही चईंदा आहिनि, सत्य सत्य लॻाईंदा आहिनि। त जी सत्य सत्य लॻाईंदा आहिनि, मतिलबु जंहिंजो नाम निशान कॾहिं गुम ई न थिए, मतलब जेको अविनाशी आहे। हाँ, अविनाशी। त आत्मा भी अविनाशी आहिनि, परमात्मा भी अविनाशी आहे, ही शरीर विनाशी आहे, लेकिन पंहिंजो अस्तित्व शरीर बाय शरीर सां थींदो आहे, है न। भई जीअं पाण जेको शरीर वरितो, शरीर छॾियो त उहो सभु गुम थी वियो। सम्झो डॉक्टर शरीर छॾियईं, चईंदासीं न डॉक्टर जी आत्मा शरीर छॾे, त उहो डॉक्टर टाइटल किथे लॻो? शरीर ते लॻो। शरीर में आत्मा निकिरी वई त उहो डॉक्टरपन भी ख़तम। पर संस्कार ऐं उहो पढ़ाई जेकी पढ़ी, उहो आत्मा में समझ, आत्मा ई कर्म कंदी आहे शरीर सां, लेकिन आत्मा कर्म करे थी, त हुनजी जेकी कर्मनि जी विशेषता खे माण्हुनि नाम ॾिनो डॉक्टर, है न। इंजीनियर जहिड़ी विशेषता कमु कंदा त हुनखे इंजीनियर चई छॾंदा, कि भई इहे आत्मा हिन शरीर द्वारा डॉक्टरी जहिड़ो कमु थी करे, इंजीनियर जहिड़ो कमु थी करे। ईअं ई परमात्मा जेकी हूंदी आहे, हुन ते कोई शरीर न अथसि, त हुनजो
अस्तित्व कॾहिं ख़तम न थींदो, हुन में जेका गुण जेकी शक्तियूं अथसि उहो हुन आत्मा में ई अथसि, उहो कॾहिं ख़तम न थींदियूं। जी क्योंकि शरीर सां ई आत्मा जी शक्ति ख़तम थींदियूं आहिनि न। जी त हिन करे हुन परमात्मा खे सदैव सत्य चईंदा आहिनि। अच्छा, हाणे हिन सिमरती खां यादि कजे कि असां परमात्मा जो नालो हा आहे राम। त इहो बि यादि रखिबो आहे हाणे कि 2 राम हूंदा आहिनि जी न, हिकु आहे वो राम सीता वारो राम, हिकु परमात्मा राम। परमात्मा राम। ठीकु थैंक यू दीदी। हाँ थैंक यू।